प्यारो आ और जेको घर वारी प्यारी आ हे ब भैर प्यारा न हे छाजे कर तो के नंजी रहा तो घर जा भाती सजा माके प्यारा आने बुद्धो छाजे कर नंजी रहा तो ये तो भाव कोलन सा मा विढ़ा न थो पियो अच्छा बड़े दो बस अला छा तो थे खबर ही नथी पे पोजे बस वठाण छा नालो दी अनवर अली पुट जो नालो मुनवर अली आ हम्म नंढे भाउ जो इमा बशका ॿियो मां वरी ॿियो जेको नंढो आहे अकबर अली आहे वॾो मां अनवर अली नंढो अकबर अली ऐं टियों नंबर जेको आहे इमा बश्क ठीक ऐं पुटु मुंहिंजे जो नालो मुनवर आहे तुझे नाल छा है धीअ मां हाँ हाजी मां बस हाजीमा बख्श हा सही आहे हे छा थींदो दी भाव हिन खे तूं आमदो आहे हाँ छाजे करे मैं चक्कर थी तो ने विड़े तो कंहिंसां विड़े मां घर जे भातन अच्छा मां सा बारन सा सजन सा घणो टाइम थियो अथसि 2-3 महीना थी विया अच्छा हुन घर में ॾिसो पूरा ऐं ॿियो मुंहिंजा खटा पिया ॿियो भाउ बि तुंहिंजो ॿुधिजे जो थो भाउ बि आहे ॿधल आहे उहो किथे आहे कोठे में आहे अच ॾेखार कोठे में आहे अदा छा नालो थी अकबर अली हे कंहिं ॿधो थी भाइन बधो आहे छो बस दिमाग की चक्कर कमल कावड़ अची थी वञे लड़ो आहे अलाए छा आहे अच्छा हाणे त ठीकु ठाक चङो भलो वेठो आहे हाणे त चङो भलो वेठो आहे बस कमल थी थो वञे चक्कर कमल नथो थिए वराए छा आहे छा न आहे ख़बर नथी पए घणो टाइम थियो थी ॿधे खे हिनखे थी विया आहिनि तक़रीबन 6 महीना खनि थी विया अच्छा सही हिनखे बि एतिरो टाइम थी वियो आहे हा सही कपिड़ो ई ठाहे अम्मा हे अकबर ऐं अनवर छा थींदा थी हिननि खे छो ॿधो थी बाबा इन विढ़नि था बसि न माउ जी करनि था न भेण जी करनि था न भाॼाई जी करनि था रुॻो बसि ईअं विढ़नि था पिया ईअं ॿधा पिया आहिनि अच्छा ॿियो कुझु कोन्हे असां ग़रीबनि जी मदद केरु कोन थो करे त काॾे को खावाइनि जा का दवा कराइनि न को दारू कराइनि ईअं वेठी अलाह खे संभालींदे के अलाह ईमान का ज़मीन बनी बारो अथी कुझु बि कोन्हे हिते हड़प कंदा हो हा हिते हार पकंदा आहियूं हा बि न हाणे त तुंहिंजा ॿ पुट जवान आहिनि जेके हड़प कंदा हुया उहे त वेझी विया हाणे केरु कमाए खाराए थो तव्हांखे कमाए खाराए हे बि हिन जी हालत ॾिसी इहो बि परेशान आहे बसि ईअं उथु वेंदो वठे थो अच्छा सही आहे जीअं त ज़िलो कोटकी तालुको खानगढ़ यूसी लोही दे भेटुअनि में इहे जेको आहे सो मुतासिर आहिनि अकबर ऐं अनवर जंहिंजो ज़हनी तवाज़ुन सही न आहे ऐं उनजी वालदा आहे ऐं उनजो भाउ आहे तो तक़रीबन हे चवनि था 6 महीना थिया आहिनि चाक न आहिनि घर बात